पीपल्स पार्टी चेयरमैन हिंदू बिरादरी सां ॾियारी मल्हाइण लाइ मिठी पहुची वियो, जिते हुन जलसे खे ख़िताब बि कयो। इन मौक़े ते वॾे अंग में माण्हू मौजूद हुआ ऐं हुन ऐलान कयो त हाणे वज़ीर आज़म जियालो हूंदो। मिठी में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जेके कमरे में वेही पंहिंजे लाइ नतीजा ठहिराईंदा आहिनि उन्हनि खे जवाब अवाम ॾींदो। जिन 9 मई ते इदारनि ते हमला कया उन्हनि खे त अवाम रद्द करे छॾियो। हाणे त चूंड मुहिम शुरू बि नाहे कई ऐं मिठी जे अवाम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अवाम 8 फ़रवरी ते बि इन ई जज़्बे सां निकिरंदो त पोइ अवाम ऐं पीपल्स पार्टी जी सोभ थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त 8 फ़रवरी ते अवाम महांगाई लीग खे शिकस्त ॾींदो। असांजा दोस्त जेकॾहिं सम्झनि था त उहे PTI जी कापी करे इलेक्शन विढ़ी सघनि था त अवाम 8 फ़रवरी ते उन्हनि खे जवाब ॾींदो। हुन वधीक चयो त ज़रदारी जी महिनत सां कुझु महीननि लाइ संदन वज़ीर आज़म बणिजी सघे थो त हिन भेरे ज़रदारी जी महिनत सां वज़ीर आज़म जियालो ऐं वॾो वज़ीर बि जियालो हूंदो। संदसि चवणु हो त केर बि असांजो सियासी मुख़ालिफ़ नाहे, गुरबत ऐं महांगाई असांजी मुख़ालिफ़ आहे। असां उन जो मुक़ाबिलो कंदासीं। असां मज़दूरनि जी पघार ॿीणी कंदासीं। अवाम जी हुकूमत अचण वारी आहे। अशराफिया खे न, अवाम खे फ़ाइदो थींदो। असां बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जियां हारी कार्ड बि ठाहींदासीं।